बिल्लाहिमिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबिया वल मुरसलीन व खातमिन नबिय्यीन व अला आलिहि व अस्हाबिहि अजमईन अम्मा बाद। प्यारा दोस्तों, अस्सलाम वालेकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। फ़कीर फैज़ मोहम्मद सिकंदरी पिताफ़ी अल फैज़ चैनल सां गॾु अवां जी ख़िदमत में हाज़िर आहे। मुंहिंजा दोस्तो, अॼु आऊं अवां खे ज़बान जी टी आफ़त जे बारे में ॿुधायां थो, जंहिंजो उनवान आहे बातिल ॻाल्हियुनि जो ज़िक्र करणु। बातिल ॻाल्हियुनि जो ज़िक्र करण बि फ़ुज़ूल कलाम में दाख़िल आहे। बातिल कलाम उहो आहे जंहिं में ज़्यादा गोई सां गॾु हुरमत याने हराम हुजण बि शामिल आहे, जहिड़ो कि गुनाह जूं ॻाल्हियूं करणु या औरतुनि जो बयानु करणु या शराब जी महफ़िल ऐं बदकारियुनि जे जलसनि जो ज़िक्र करणु या बादशाहनि ऐं दौलतमंद माण्हुनि जे अयाशी खा ॿियनि मकरूह कमनि जो दास्तान खोलणु, इहे सभु हिन टे क़िस्म जी आफ़त में दाख़िल आहिनि ऐं क़तअन नाजाइज़ ऐं हराम आहिनि। हीअ आफ़त हीअं पैदा थींदी आहे जो अव्वल बेफ़ाइदे ऐं ज़ाइद कलाम जी आदत पवंदी आहे ऐं पोइ माण्हू आहिस्ते आहिस्ते बातिल ॻाल्हियुनि में वञी पवंदो आहे। घणा माण्हू रुगो तफ़रीह ऐं तमाशे तौरु बातिल ॻाल्हियूं करणु वेहंदा आहिनि, मगर जॾहिं ॻाल्हियूं थींदियूं त उहे ई थींदियूं आहिनि त कॾहिं कंहिंजे अबरू जो ज़िक्र हूंदो त कॾहिं कंहिंजे रुख़सार या ॻल जो ज़िक्र बयानु कंदा, या मथियुनि ॻाल्हियुनि में जा शराब या कबाब जे ॻाल्हियुनि जी का ॻाल्हि हूंदी। मतिलबु आहे त उहे ॻाल्हियूं जन जो को मुंड पांद न हुजे। जीअं जो बातिल ॻाल्हियुनि जी का हद मुक़ररु कान्हे ऐं उन्हनि जा नमूना ऐं क़िस्म ॻानाटे खां ॿाहिरि आहिनि, उन्हीअ करे उन्हनि खां बचण खां सवाइ उन्हनि जी ॻाल्हि जो थी नथी सघे। उन्हनि खां बचण सवाइ इन ॻाल्हि जे थी नथो सघे त सवाइ उन्हनि ॻाल्हियुनि जे जेके दीन या दुनिया जूं मुखिया ऐं ज़रूरी ॻाल्हियूं आहिनि, उन्हनि खां सवाइ ॿी का ॻाल्हि वात ते न आणिजे। छाकाणि त हिन आफ़त में मुब्तला थियण सां माण्हू तबाह ऐं बर्बाद थिए थो ऐं हू पंहिंजे ज़हन में हिन ॻाल्हि खे ॾाढो ख़फ़ीफ़ याने हल्को थो सम्झे। हिन बारे में हलाल बिन हारिस रदी अल्लाह ताला अन्हु तो फरमाए त हुज़ूर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो आहे त इंसानु हिकिड़ो कलमो याने लफ़्ज़ अल्लाह ताला जी ख़ुशी लाइ ॻाल्हाए थो ऐं उहा ख़बर कान्हेसि त उन मंझां को वॾो रज़ामंदो हासिलु थींदो, मगर ख़ुदा वंदे करीम उन कलमे जे सबबु क़यामत ताईं रज़ामंदो लिखी थो छॾे ऐं कॾहिं वरी हिन खां को नाख़ुशी जो कलमो निकिरी थो वञे ऐं उहो हिन खे मालूम नथो थिए त हिन मंझां का नाख़ुशी ज़्यादा थींदी, मगर अल्लाह ताला उन कलमे जे सबबु पंहिंजी नाख़ुशी क़यामत ताईं थो लिखी छॾे। हज़रत इल्क़मा रदी अल्लाह ताला अन्हु तो फरमाए त केतिरनि ॻाल्हियुनि खां मूंखे हलाल बिन हारिस रदी अल्लाह ताला अन्हु जे बयानु कयल हदीस रोके छॾियो आहे। हिकु हदीस शरीफ़ में आहे त तहक़ीक़ माण्हू का ॻाल्हि करे थो त जंहिंसां पंहिंजनि महफ़िल वारनि याने हम नशीननि खे खिलाए या ख़ुशि करे, मगर उन जे करे हू हद खां परे थी वञे थो। हज़रत अबू हुरैरा रदी अल्लाह ताला अन्हु तो फरमाए त माण्हू कॾहिं बेपरवाही खां अहिड़ी ॻाल्हि थो चई वेहे जो उन जे सबबु दोज़ख में वञी थो पवे ऐं कॾहिं अहिड़ी ॻाल्हि थो चवे जंहिंजे सबबु जन्नत जा दरवाज़ा हिन खे इनायत था थियनि। हुज़ूर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमाइनि था त सभ खां मथे ख़ताउनि याने गुनाहनि में क़यामत जे ॾींहुं उहो हूंदो जेको बातिल ॻाल्हियुनि ते तमामु घणो गौर फ़िक्र ऐं वीचार कंदो हूंदो। हज़रत सलमान रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमाए थो त क़यामत जे ॾींहुं ज़्यादातर ख़तावार उहो ई हूंदो जंहिं ख़ुदा ताला जी नाफ़रमानीअ जूं ॻाल्हियूं कयूं हूंदियूं। इब्न सीरीन रहमतुल्लाह अलैह तो फरमाए त अंसारनि मंझां हिकु शख़्स जॾहिं बातिल ॻाल्हियुनि कंदड़नि जी मजलिस वटां गुज़र कंदो हो त चवंदो हो त वुज़ू करे वठो, छाकाणि त जेके ॻाल्हियूं उहे कनि था उहे
पाखाने खां बि वधीक बुछड़ियूं ऐं ख़राबु आहिनि। ऐं ही बि बातिल ॻाल्हियुनि में शामिलु आहिनि त जीअं बिदत जे ॻाल्हियुनि जो नकुलु करणु, कूड़नि मज़हबनि जूं हिकायतूं बयानु करणु ऐं असहाबनि सॻोरनि जे झगड़नि खे अहिड़ी तरह बयानु करणु जन मां ही वहम पैदा थिए त उन्हनि मां को ख़ता थियो। इहे ॻाल्हियूं बेकार आहिनि, बातिल आहिनि। सो अल्लाह ताला शाल असांखे उन्हनि बातिल ॻाल्हियुनि खां बचाए। आमीन। मुंहिंजा प्यारा दोस्तो, उमेदु तव्हांखे मुंहिंजो जेको बयानु आहे पसंदि ईंदो। मां उमेदु थो करियां त मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कंदा ऐं लाइक कंदा ऐं दोस्तनि सां शेयर कंदा, जीअं मुंहिंजी हौसला अफ़ज़ाई थिए ऐं अव्हां सां जुड़ियल रहां ऐं मूं मिस्किन खे पंहिंजे नेक दुआनि में यादि कंदा। वमा अलैना इल्लल बलागुल मुबीन।